السلام علیکم ناظرین، پروگرام اوپینین میں علی قاضی میں علی کار یاسر احمد اسٹوڈیو میں جوائن کرتا سینئر تجزیہ کار علی قاضی صاحب. ویلکم علی صاحب. تھینک یو یاسر. علی صاحب، ٹاکس जेके असांजी ॿिन्ही धुरनि जे विच में हलनि पिया, PTI ऐं PDM जे विच में, पर कल्ह उन्हनि जी टी सिटिंग थी जंहिंमां बि कुझु न निकितो. शामत कुरैशी साहब चयो त भई असांजी हिकु ॾींहं ते इतफ़ाक़ त थी वियो आहे इलेक्शन कराइण जो, पर जल्दी या लेट इहा ख़बर न आहे त माना इहो डिसाइड न थी सघियो त कॾहिं इलेक्शन्स कराइणा आहिनि. हिकु ॾींहं ते कराइणा आहिनि, पर कॾहिं कराइणा आहिनि का ख़बर न आहे. पोइ उन ते अॼु बि कुझु नज़र न आयो. पोइ अॼु PTI वारा हुजनि, उहे कोर्ट पहुची विया सुप्रीम कोर्ट, त भई जेको आहे पंहिंजे डिसीजन ते इम्प्लीमेंटेशन करायो, उन्हनि रिपोर्ट सबमिट कराए छॾी. पर इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पहुची वियो त तव्हां जेको आहे उहो नज़रसानी कयो पंहिंजी डेट ॾियण वारे फ़ैसिले खे. जी, जेके मुज़ाकरात थी रहिया उन में को वॾी साइंस त हुई कोन. उन में इहा ॻाल्हि त हिकु ॾींहं ते चूंडूं थियणु खपनि, इन ते इमरान ख़ान या PTI खे एतिराज़ अॻु में बि न हो त हुननि फ़ौरन हा करे वरिती. सो इहो त को तकरारी मुद्दो हो ई कोन. असुलु तकरारी मुद्दो हो त अगरि हिकु ॾींहं ते बि करायूं वञनि त कॾहिं करायूं वञनि. अच्छा, इहो बि मुद्दो को एॾो वॾो को गंभीर कोन हो, छाकाणि त आइनी अगरि आइन हले पियो असांजे मुल्क में, जेको लॻे थो क्लिनिकली डेड थी वेंदो. कुझु हूंदा आहिनि माण्हू चइबो आहे यार ही क्लिनिकली डेड आहे, कोमा में आहे, ही इज़ अलाइव बट न कोमा अञा बि कोमा यस क्लिनिकली डेड इज़ हा वेंटिलेटर ते जेको. त मतिलबु जेको आहे चइबो आहे त बसि हाणे जेॾी महिल वेंटिलेटर हटाइबो त किसो लही वेंदो. बहरहाल असूली तौर ते क़ानूनी तौर ते त 10 अक्टूबर ते इलेक्शन थियणा आहिनि. जी हा. इन जो मतिलबु इहो आहे त 10 अगस्त खां पहिरीं हिननि खे असेंबलियूं टोड़ियूं आहिनि. अगरि कराइणियूं आहिनि इलेक्शन त पाणी टुटी पवंदी 2 अगस्त. ठीकु आहे. सो हाणे ही छा पिया फरमाइश कनि, ही चवनि पिया मई, इमरान ख़ान वारा मई में थी न पिया सघनि. जून हलो, जून जा 8-10 ताईं बजट थी वेंदो, 15 जून, पर सरकार नथी, हुनमें जुंबिश न आहे. सबबु आहे न छो कनि. बार बार आउं चवां थो त नवाज़ लीग खे या JUI खे ख़ासि तरह ॿिए 2 जमातूं जेके आहिनि, या ANP या हिन सभु पार्टियुनि खे MQM कहिड़ी तकड़ आहे. भले एग्ज़ॉस्ट थिए, भले थके इमरान ख़ान, ऐं विच में मतां को ॿियो रस्तो निकिरी अचे, इमरान ख़ान जो को बिलो थी वञे, मतिलबु सियासी तरह चवां पियो त. ऐं हिन विच में सुप्रीम कोर्ट सां बि फाज़िल अदलिया सां बि दो हाथ थी वञनि, जेको बि थियणो आहे थी वञे. त हिन ॻाल्हियुनि जो मूंखे मुंहिंजी ख़्वाहिश ज़रूरु हुई त किथे ॻाल्हियूं सियासी मसइलो आहे, सियासी हल निकिरी अचे, क़ानूनी या ॾंडे जो हल न निकिरे. पर सियासी तरह जॾहिं हिकिड़ी धुर खे वारो न खाईंदी आहे ॻाल्हियूं, त पोइ ॻाल्हियूं अमूमन नाकाम थींदियूं आहिनि. अवल थींदियूं न आहिनि, थींदियूं आहिनि त नाकाम थींदियूं आहिनि. उहे पाण ॾिठो त अॼु PTI वारा रिपोर्ट खणी आहे सुप्रीम कोर्ट वटि, सर हाणे नथो थिए, हाणे तव्हां पंहिंजे 14 मई वारे फ़ैसिले ते अमल करायो. 14 मई वारे फ़ैसिले ते किथां अमल थींदो आहे? 4 तारीख़ त थी वई, 9-10 ॾींहंनि में किथां इलेक्शन थींदा. सो बहरहाल फाज़िल अदालत ॾिसूं छा हुकुम करे थी. ऐं अगरि अदलिया खे हुकुम करिणो हो या न, हाणे मूंखे ख़बर न आहे. उन्हनि वटि कॉज़ ऑफ एक्शन ते इलेक्शन कमीशन जेको सफ़ा ठुप लिखत में जवाबु ॾेई आई सुप्रीम कोर्ट खे त सही कोन था इलेक्शन थी सघनि. ऐं हुन में जेका दरख़्वास्त लिखी वई आहे इलेक्शन कमीशन पारां सुप्रीम कोर्ट में, उन में इहो मौक़ुफ़ इख़्तियार कयो आहे त सुप्रीम कोर्ट वटि तारीख़ ॾियण जो इख़्तियार ई कोन्हे. ऐं ही आइन ॿीहर लिखण जी बि कोशिशि थी आहे सुप्रीम कोर्ट पारां. मतिलबु हाणे इहो हुकूमत जी ॿोली आहे. ऐं इलेक्शन कमीशन चयो आहे त हिकिड़ो आइनी इदारो आहे इलेक्शन कमीशन बि, उनखे बि इज़त ॾिनी वञे. इज़त बि ॾिनी वञे, पर इहो ख़्यालु हाणे अचे पियो इलेक्शन कमीशन खे. जॾहिं पहिरीं हुन चयो सुप्रीम कोर्ट त बाबा इलेक्शन कराए, त ओॾी महिल त इहे सभु ख़बरूं न कयूं. ओॾी महिल त चवनि था थी सघनि था. पोइ चयो त असांखे रुॻो पैसा ऐं एहलकार वठी ॾियो. हाणे इलेक्शन कमीशन चयो त यार असांजी इज़त कयो, असीं नथा कराए सघूं. ऐं सुप्रीम कोर्ट आइन खे रीराइट करे पई. सो सॼी ॻाल्हि जो हासिल मतिलबु छा? हासिल मतिलबु इहो आहे त नथा करायूं इलेक्शन, कर लो जो करणु आहे. हाणे PTI खे त इहो चवणु कर लो जो करणु आहे त हीअ सियासी ॻाल्हि थी वई, ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे. पर ही दरअसल PTI खे न आहे, ही फाज़िल अदालत खे चयो पियो वञे त कर लो जो करणु आहे. सो मुक़ाबिलो शुरू थी चुको आहे, अॻु में शुरू हो. हाणे सफ़ा को हील हुजत, को लफ़्ज़, को ढक सक न आहे, खुलियल जहिड़ो आहे. सुप्रीम कोर्ट जा फाज़िल चीफ जस्टिस साहब बि चवनि पिया त सियासतदान पंहिंजी मर्ज़ी जो फ़ैसिलो असांखां चाहिनि था, पार्लियामेंट अलाए छा न पई चए.
Yes, ऐं कहिड़ी ख्वाजा आसिफ़। ख्वाजा आसिफ़ त छा न पियो ॻाल्हाए, जेको Yeah. ॻाल्हाए पियो, जेको न पियो ॻाल्हाए, बसि उहो त हाणे पाण त वरजा कीअं कयूं। त हाणे आहे त हू पुराणो गानो हूंदो आ देखे ज़रा किस्म है कितना दम। सो ज़ाहिर आहे, ॾिसो हींअर सिचुएशन इहा आहे त माज़ी खां जेके असीं चऊं था त भई माज़ी में त हमेशह एकड़ ॿेकड़ मौक़नि खे छॾे असांजी जुडिशरी खे इस्टाब्लिशमेंट, मिलिट्री इस्टाब्लिशमेंट जी बैकिंग हूंदी। कई दफ़ा पाण डिस्कस कयो आहे त हमेशह ई हिकिड़े पेज ते रहिया आहिनि। सिर्फ़ु मुख़्तसिर हिकिड़ो मुदत आई जॾहिं चौधरी इफ़्तिख़ार जेको आहे उहो परवेज़ मुशर्रफ साहिब सां, उहो बि इदारे सां न, हिकिड़े फ़र्द सां, बहरहाल उहो चीफ हो उन महिल, उन सां अटकी पियो ऐं उहो मिसमैनेजमेंट थी, जेका बाद में ॻाल्हि ख़बर निकिती त एतिरो चौधरी साहिब बि कोन विढ़े आहे, मिसमैनेज थी वियो किसो। मैनेज कयो, मतिलबु उहो मिसमैनेजमेंट थी वियो, हाणे डिगी केॾी महिल ॿिए दफ़े किसो कंदासीं। त उहो मिसमैनेजमेंट थी वई ऐं हू जहिड़ो थियो, लेकिन बाद में फ़ौरन वरी मुशर्रफ साहिबु वियो त इदारे सां चौधरी इफ़्तिख़ार जा बि तमामु ज़बरदस्त मामलात रहिया। सो हींअर हिकिड़ी सिचुएशन अची वई आहे जिथे कुझु हिकु अधु फ़ाज़िल अदालत जा जेके आहे उन जो हिकिड़ो अधु हिसो या अधु खां घटि या अधु जेतिरो हिसो उहा इस्टाब्लिशमेंट हिकु पेज ते न आहिनि। त क्वेश्चन इहो ई आहे त हीअ जेका ॻाल्हि ॾिसो न, हीअ जेके ॻाल्हियूं सभु पार्लियामेंट मां थियनि थियूं या हाणे त खुलेआम चवनि था त हटाए त ॾेखारियो, हलो तौहीन अदालत कयो, हटा के ॾेखारियो, हटाए त हटाए कीअं हटायो, तौहीन अदालत करे ॾेखारियो, असां कुर्बान न थियणु ॾींदासीं, वज़ीर आज़म खे फ़ारिग़ करणु न ॾींदासीं अदलिया खे। त इहा जेका ॻाल्हि या त मां तव्हांखे शुरू खां कंदो हुउसि त अगरि सुप्रीम कोर्ट जो इहो फ़ैसिलो नथो मञियो वञे त 14 मई ते इलेक्शन कराई वञे, त सुभाणे अगरि तौहीन अदालत में चवंदो त वज़ीर आज़म खे डीनोटिफाए कयो, फ़ारिग़ कयो, जीअं आज़ाद कश्मीर वारे खे कयो हुते जी हाई कोर्ट, त इलेक्शन कमीशन चवंदी असां नथा करे सघूं, हू चवंदा असीं नथा कयूं, हाणे छा करे वठंदो। त उहो ई थिए पियो जेको गुज़ारिश कई पई त हू फ़ाज़िल अदालत बि इहो शायदि सोचे रही आहे स्ट्रिक्टली बाय द बुक हलण बदिरां इहो हिनजा नतीजा छा बि निकिरनि जी परवाह करण खां सवाइ को फ़ैसिलो करण जो मूंखे लॻे थो त अदलिया बि शायदि नतीजनि जी फ़िक्र में आहे त असां फ़ैसिलो कयूं त अमल बि थींदो या न थींदो। जेका ॻाल्हि टेक्निकली त कॾहिं बि अदालत खे न सोचणु खपे, छाकाणि त पोइ नज़रिया ज़रूरत ऐं नज़रिया तहमुल ऐं पोइ हीअ सभु निकिरी अचनि था। सो आई थिंक की हीअ सिचुएशन, पोइ तव्हां ॾिसो त हीअ जेको पब्लिक अकाउंट्स कमेटी वारो आहे चेयरमैन नूर आलम ख़ान, नूर आलम ख़ान जेको मुंहिंजे ख़्याल PTI जो छा लोटा, हा लोटो न लोटो न मुनरफ़ नज़रियाती मुख़ालिफ़ आहे इमरान ख़ान, पहिरीं सीट त PTI जी खटे आयो आहे पर हाणे थोरो मुनरफ़, त इन ई खाते में उनखे पब्लिक अकाउंट्स कमेटी जो चेयरमैन ठाहियो आहे। त हुन रजिस्ट्रार खे कल्ह चयो ई त सिर्फ़ु धमकी ॾिनई त घुराईंदसि, ठका करे उन घुराए वरितो अथसि, 16 मई ते हाज़िर थी। हाणे रजिस्ट्रार सुप्रीम कोर्ट जो हाई कोर्ट जे लेवल जो माण्हू हूंदो आहे, जी हा, जज ई हूंदो आहे, हाई कोर्ट जे जस्टिस जे लेवल जो माण्हू हूंदो आहे, जी हा, या उनजे लेवल जो माण्हू हूंदो आहे या हाई कोर्ट जो जज हूंदो आहे, उनखे चवंदा हलियो अचु ऐं कागज़ पट खयो अचु, जीअं ॾिसो सुप्रीम कोर्ट में ख़र्च पखा कीअं था हलनि, चांहि बिस्किट जा केतिरो ख़र्च लॻाए वेठा आहियो। हाणे मुंहिंजे ख़्याल आहे त ही हदूं पार थींदियूं, छाकाणि त हुकूमत खे शायदि पक थी वई आहे त इस्टाब्लिशमेंट न सिर्फ़ु हुननि जो पासो न खणंदी बल्कि शायदि मुदाख़लत बि न कंदी। उनजो सबबु माशी बि आहे, उनजा सबबु इंटरनेशनल बि आहिनि, शायदि पक आहे ऐं शायदि किथे को पक ॾियारी बि वई हुजे। पर इहा पक केतिरी पक आहे? उहो त दुनिया में किथे इहा पक न हूंदी आहे, इहा त पक हूंदी कोन्हे। इहो त मूंखे हाणे यादि नथो पए त ज़ियाउलक खे भुट्टो साहिबु मार्शल लॉ खां 2 या 3 ॾींहं पहिरीं सॾे पुछियो जी, त हुन चयो ईअं कीअं ग़ुलाम ईअं कीअं था करे सघूं, ईअं कीअं था करे सघूं। सो बहरहाल हाणे उहो त ख़ुदा खे ख़बर, लेकिन फ़िलहालु छा आहे। अच्छा पोइ ॿी ॻाल्हि त अगरि नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज शरीफ़ सोचींदा हूंदा त चवंदा लॻी वेंदी मार्शल लॉ त छा थी वेंदो, एग्ज़ैक्टली यस, असांखे वरी हिकिड़े विच में विथी मिली वेंदी, जी हा, ऐं हू धणी ईंदा त हींअर असां खां वधीक ख़फ़ा हू ॿी धुर सां आहिनि,
हुन सां हिसाब किताब कंदा। माना किथे न किथे जेको आहे उहो मामलात उन तरफ़ ई वञनि था। अलि तव्हां चयो त हदूं पार थींदियूं, त माना जेको थिए थो पियो ऑलमोस्ट उन नहेज ताईं त अची चुको आहे, जहिड़े क़िस्म जो पर्सनल बि थी चुका आहिनि, डायरेक्टली इंस्टीट्यूशन्स ते बि अटैक थी चुका आहिनि। पर शुडंट ईअं माज़ी में बि या हिस्ट्री में बि गवर्नमेंट्स अक्सर बेशितर डिफ्यूज़ ई थी वेंदियूं आहिनि, इंस्टीट्यूशन्स स्ट्रॉन्ग रहंदा आहिनि। न, इंस्टीट्यूशन जॾहिं पाण में इक्वेशन ऐं केमिस्ट्री हूंदी आहे, जॾहिं जुडिशरी ऐं इस्टाब्लिशमेंट हिकु पेज ते हूंदा आहिनि त हुकूमती इंस्टीट्यूशन जेको आहे उहो वीक पइजी वञे थो या पार्लियामेंट वीक पइजी वञे थी। हिते हिन सॼे जेको हींअर हले पियो ही जेको 3 मेंबर वारो मामिलो आहे, इते लॻे थो त न इस्टाब्लिशमेंट न पई सपोर्ट करे। ऐं जेको रिपोर्ट बि ख़ुदि वञी ॾिनऊं त साईं इलेक्शन नथा थी सघनि, ऐं पोइ साईं दहशतगर्दी जी वरी सूरत हाल आहे, हीअ आहे, त उन मां बि त न्यापो सिधो लफ़्ज़नि में न बि चयो हुजनि, न्यापो त इहो ई वियो हूंदो न त असांजी इस्टाब्लिशमेंट बि इलेक्शन नथी चाहे। ऐं सभु पोइ हुन जे करे अगरि ठीकु आहे इंस्टीट्यूशन्स नथा मतिलबु न आहिनि हिकु पेज ते, गवर्नमेंट इलेक्शन्स नथी चाहे, त माना पोइ कॉन्स्टिट्यूशन जॾहिं ख़तमु थो थिए हिकिड़े क़िस्म जो अमल दरामद करण लाइ को इंस्टीट्यूशन मौजूदु ई नथो रहे, त पोइ मार्शल लॻे छा बि लॻे कहिड़ो फ़र्क़ु थो पए? तव्हां इहो सुवाल त उथंदो न, तव्हां ॾिसिजो ई आईंदा वक़्तनि में बहस इहा हूंदी। मिसाल अगरि छो वेठी आहे गवर्नमेंट ही पंजाब हुकूमत कीअं वेठल आहे, एग्ज़ैक्टली हिकिड़ो ब्यूरोक्रेट। अच्छा 14 तारीख़ ते वॾा सवाल उथंदा भई किथे, अच्छा ऐं 14 तारीख़ ताईं अगरि नज़रिया इग्नोर शुरू थियो त छॾियो, असांखे ख़बर ई कोन्हे त असां को फ़ैसिलो कयो। मिसाल नज़रिया तहमुल त हो, पर हाणे नज़रिया इग्नोर शुरू थी वेंदो त मिटी पाओ, त ज़ाहिर सवाल त उथंदा न त भई उहो फ़ैसिलो किथे वियो। भला फ़ैसिले खे पाण ई चवंदासीं अंडू करे छॾियूं, जज सुप्रीम एपेक्स कोर्ट जे फ़ैसिले खे त एपेक्स कोर्ट ई अंडू करे सघे थी न। उहो बि चवनि था उन लाइ टाइम गुज़री वियो आहे, लेकिन चलो वही त आहे नज़रसानी अपील में इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान। ठीकु आहे, लेकिन 14 तारीख़ ताईं त फ़ैसिलो शायदि अची वञे त ठीकु आहे, साईं नज़रसानी था करे वठूं। मतिलबु ॾिसो न, हिन मां निकिरण जो हिकिड़ो अवल त 15 ॾींहं गुज़री विया, जेको नज़रसानी लाइ 15 ॾींहंनि जो टाइम हूंदो आहे। हाणे अगेन ही 15 ॾींहंनि खां पोइ बि अगरि एक्सेप्ट थिए थी इलेक्शन कमीशन जी नज़रसानी जी अपील, त इहा बि नज़रिया ज़रूरत आहे। अच्छा पोइ रस्तो हिकिड़ो इहो थी सघे थो त ठीकु आहे, चवनि त साईं सभिनी खे हिन ॻाल्हि ते हीअं आहे असीं फुल कोर्ट था ठाहे छॾियूं, ऐं फुल कोर्ट चए त न बाबा इलेक्शन न करायो पंजाब में, अगरि सिर्फ़ु हिकिड़ी फेस सेविंग त पोइ अची सघे थी। लेकिन इहो ज़ाहिर हिस्ट्री में त इहा ॻाल्हि ईअं न वेंदी न। जी हा, कॉलर नज़ागत नबी बख्श तईम कशमोर मां। जी तईम साहब छा चवणु चाहींदा? साईं सलाम साहब खे। वालेकुम सलाम। सवाल इहा त जेका सुप्रीम कोर्ट जी हाणे पोज़ीशन हुन बीठी आहे 14 मई जे हिसाब सां इलेक्शन नज़र थींदे कोन नज़र अचे थी, आख़िर कहिड़ो क़दम इंतिहाई क़दम सुप्रीम कोर्ट खणी सघे थी, आया दरगुज़र करे थी या न? ॿियो सवाल साईं, इमरान खान जे लाइ मई में सूबाई इलेक्शन थिए न थिए, हुनखे चंदे जी मद में 300 खां वधीक मेंबरनि खां अरबे रुपया अची विया, उनजी ॾियारी हली लॻी वई, उनखे छा आहे साईं? महिरबानी। छा लॻी वयूं साईं? ॾियारियूं साईं, जेका टिकटनि जी मद में पैसा वरिता साईं, करोड़ करोड़ साईं। ठीक टिकट जी मद में जेके पैसा कमाया साईं, चवनि था ॾियारी लॻी वई इमरान खान। अच्छा कहिड़ी ज़रूरत आहे पोइ हुनखे इलेक्शन? सो अहिड़ी ॻाल्हि जेका कयूं त कहिड़ो एक्सट्रीम क़दम, इंतिहाई क़दम सुप्रीम कोर्ट छा करे सघे, त पोइ पाण चवनि था दरगुज़र। हा दरगुज़र त एक्सट्रीम क़दम न आहे, दरगुज़र त मूं पहिरीं चयो नज़रिया इग्नोर थींदो, हाणे हिकिड़ो टियों नज़रियो निकिरंदो। जी हा, नज़रिया ज़रूरत हुई, पोइ नज़रिया तहमुल, हाणे नज़रिया इग्नोर। जी हा, नज़रिया मिटी पाओ। सो ख़ैर उहो त मां नथो चई सघां साईं, हाणे अदालत सगोरी जो पंहिंजो इस्तेकाक आहे, लेकिन इंतिहाई या घटि इंतिहाई 99% त हिन खां पोइ क़ानूनी जेको डग आहे, गस आहे, उहो त तौहीन अदालत आहे। हिन में को बि ॿियो को, ऐं कानूनदान न आहियां, पर भले केरु कानून वकील साहब मूंखे फ़ोन करे सम्झाए त न सही, अदालत जो हुकुम न मञिबो आहे, पोइ हिन में ही अञा ऑप्शन हूंदा आहिनि, ऑप्शन त कोई न हूंदो आहे। सो इंतिहाई बि ऐं घटि इंतिहाई बि थईम साहब हिकिड़ो ई थींदो त ईअं ई आहे त तौहीन अदालत थींदी आहे। हाणे तव्हां इहो सवाल कयो मूंखां, या पाण हिक ॿिए खां इहो सवाल कयूं
त जे तौहीन अदालत सुप्रीम कोर्ट करे छॾे थी ऐं जे हुकूमत खे बीचे पैर शहबाज शरीफ़ खे ऐं ही जेके वज़ीर आहिनि फाइनेंस मिनिस्टर आहिनि हिननि उनखे फारिग करे छॾी थी त तव्हां मुंहिंजो हुकुम छो न मञो त छा उन तौहीन त पोइ हुकूमत ऐं पार्लियामेंट कहिड़ो एक्सट्रीम क़दम खणंदा See, that will be something to be seen. पोइ पार्लियामेंट वर्सिस हींअर जेको सुप्रीम कोर्ट हले पियो इहो बिल्कुलु अच्छा इन में हाणे मसइलो इहो आहे त जज साहिबान त प्रेस कॉन्फ्रेंस नथा करे सघनि को इंटरव्यूज़ नथा ॾेई सघनि को ट्विटर ते बयानु नथा ॾेई सघनि त हीउ अहिड़ो मामिलो हूंदो त जेतिरा रिमार्क्स हू बसि अदालत में ॾेई सघंदा बाक़ी हू सॼो ॾींहुं वेही ॿुधंदा ऐं पढ़ंदा सोशल मीडिया ते हुन लाइ छा छा गुफ़्ता इस्तेमालु थियनि पिया उहो ई हिन महिल ताईं स्ट्रेटेजी हुकूमत जी आहे बि छाकाणि हुन पासे खां PTI थोरो घणो उन्हनि जी हिमायत में ॻाल्हाए थी घणो हू बि नथी ॻाल्हाए ठीकु आहे हाणे अच्छा इस्टेब्लिशमेंट हुनजे पासे आहे कोन त सोचणु इहो खपे थईम साहिब त हुन पासे खां छा रिएक्शन ईंदो ऐं सभु जीअं 99% मूं चयो त कानूनी तरीक़ो त इहो आहे 1% भई इन करे छॾिया पियो जो शायदि कानूनदान न आहे को ॿियो हुजे बि न त 100 सैकड़ो तौहीन अदालत आहे हू चवंदा असीं नथा मञूं ऐं असीं नथा मञूं ऐं हीअ तौहीन पार्लियामेंट आहे ऐं तौहीन पार्लियामेंट में हीअं त सिर्फ़ु हीअं त तौहीन में न हीअं त रजिस्ट्रार खां हू कुझु वॾनि खे नोटिस न जारी करणु शुरू करे छॾे पार्लियामेंट ऐं हुननि जे ख़िलाफ़ु नालनि सां ऐं ॿियूं शयूं शुरू न थी वञनि जंहिंजी कानून में को जेको पाकिस्तान जी हिस्ट्री में को प्रेसिडेंट न आहे प्रेसिडेंट आहे बि त हू ॿियो आहे सजाद अली शाह साहब वारो त उन में त इहो थियो त हुननि हिकिड़ी बेंच ठाराए छॾी हुई छाकाणि त जवाज़ मौजूदु हो अल जहाद केस जो सीनियरिटी जो त उन में हिकिड़ी ॿी बेंच ठाराई वई भई सजाद अली शाह ऐं ॿिनि टिनि खे फारिग कयो वियो हिते अहिड़ी का शइ न आहे हिते कीअं ठहे ॿी जज मेजॉरिटी त 8 ऐं जेको ॿी बेंच खे लीड करे सघे पियो काज़ी फ़ाइज़ ईसा साहब मुंहिंजे ख़्याल में हू हेतिरी वॾी कॉन्ट्रोवर्सी में पवंदो ई कोन छाकाणि त ही लीगल आहे उहो ई ठहण वारो त आउं सम्झां थो त हुतां हुन टाइप जा कम शुरू थींदा ऐं एहतियात सां ई कमु वठां पियो छाकाणि त बहरहाल पाण कीअं ॻाल्हि चयो थो न पर आउं इहो चवां पियो त ॾिसो करे करे थींदो आहे न त अगरि तलबी ते न अचिबो आहे त पोइ पुलिस मोकिलबी आहे हिकिड़ी तमाशो थियण जो मूंखे बिल्कुलु भित ते लिखियलु नज़र अचे पियो त तमाशो थी सघे थो ऐं इहो ई ढिॼारियो वञे पियो त अहिड़ी कोशिशि न कजो हिन दफ़े असीं को हिसियल कोन आहियूं ऐं इस्टेब्लिशमेंट तव्हांजे पारां कोन बीठल आहे त असांखे कमज़ोर न सम्झो इहो सियासतदान हुकुमरान सियासतदान फ़िलहालु त ॿिए पासे नियापो इहो पिया मोकिलियूं जी हा कॉलर नज़र एडवोकेट ख़ालिद हुसैन बिलार कराची मां जी बिलार साहब छा चवणु चाहींदा वालेकुम अस्सलाम हूअं त तव्हांजे प्रोग्राम जो नालो त ओपिनियन मुतलिका बि आहे हालतूं त अवां बि ॾिसो ऐं ॿुधो था पिया असां ॿुधूं था पिया काज़ी साहब जो सियासत में अचण वार अचु मथो काज़ी साहब जो भेट थी वियो आहे सियासत में सियासी माण्हू आहे जी हाणे काज़ी साहब जो पंहिंजो ज़ाती जो काज़ी साहब जो तस्जो आहे न्यूट्रल थी करे काज़ी साहब पंहिंजो तस्जो छा आहे हालतूं काॾे थियूं वञनि छा थियणु वञे पियो अंदर वारो अली काज़ी साहब छा थो चए वॾी महिरबानी ठीकु आहे साईं चवंदा त पंहिंजो साईं अवल त सियासतदान कोन आहे साईं मीडिया जो माण्हू ई आहे पर सही अंदरि जो मुंहिंजो तस्जो ॿियो कीअं हूंदो पाण त सही ईअं ई हा जे सोजरे ते वेही ॻाल्हाईंदा आहियूं ऐं इहो यकीन रखो त अंदरि मुंहिंजो इहो ई आहे जेको आउं ॻाल्हि कयां पियो त टकराव पंहिंजो उरूज ते आहे ऐं इहो चवणु छा बिलार साहब मतिलबु इहो हींअर आउं ॻाल्हाईंदो आहियां की चवण ते ॻाल्हाईंदो आहे इहो सही मुंहिंजे अंदरि जो ई हुजे थो सिर्फ़ु लफ़्ज़नि खे आउं कुझु कोशिशि कयां थो त मुनासिबु रखिजे छाकाणि त TV आहे सो पाण ॻाल्हि पई कई त टकरा उन उरूज ऐं नहज ते वेंदे नज़र अचे थो जिथे जीअं चइबो आहे न त बाबा फलाणे खे ॿधी वठो फलाणे खे हीअं करे वठो फलाणो छापो लॻी वञे फलाणो हीअं थी वञे माना सरकारी ताक़त एग्जीक्यूटिव जी इस्तेमालु थींदे मूंखे नज़र अचे थी तमाशो अगेंस्ट द इंस्टीट्यूशंस ऑफ द स्टेट ऑफ कोर्स हू चवंदा इट्स नॉट अगेंस्ट द इंस्टीट्यूशन इट्स अगेंस्ट द इंडिविजुअल्स
ड्यूरिंग द सी ॻाल्हि इहा आहे त असांजे अगरि तव्हां क़ाइदे ऐवान खे फ़ारिग करे सघो था त पोइ असां बि घटि न कंदासीं. असीं हिकिड़ी बिरादरी आहियूं, असीं सियासतदान आहियूं, असीं पार्लियामेंट आहियूं, असीं हीअं आहियूं. न तव्हांखे वाकई में बिकॉज पार्लियामेंट डजंट हैव एन ऑपोजिशन, हुन में त ऑपोजिशन आहे ई कोन न. उहो असांजो अंदरूनी मसइलो आहे. तव्हां छॾियो हिन ॻाल्हि खे त असां अपोज़िशन असां वटि आहे या न आहे. फ़िलहालु त 180 मेंबरनि जी हिमायत आहे शहबाज़ शरीफ़ साहिब खे. जी हा. सो आउं चवां थो ख़ुदा न करे ईअं थिए, पर हीअ जिथे ॻाल्हि खणी वञिजे पई अगरि सो इहो ई मतिलबु उमेद ऐं हीअ जेको प्रेशर डेवलप पियो थिए उहो शायदि अॻियनि साहबनि खे बि इहो अंदाज़ो आहे त हीअ ॻाल्हि हुननि जो फ़ैसिलो मंझिबो न, ऐं सिर्फ़ु ईअं न आहे त न मंझिबो. जीअं 14 मई ते इलेक्शन न पई कराइजे, बसि न पई कराइजे. हाणे तव्हां छॾे ॾियो ॻाल्हि खे. अच्छा अगरि हू छॾे ॾियनि था त अगेन रिट ऑफ कॉन्स्टिट्यूशन एंड लॉ जो है उहो ख़तमु आहे, हू बि नथा छॾे सघनि. सो सिचुएशन इथे अची बीठी आहे. अच्छा हू को पाण वञी फ़ैसिले ते अमल बि नथा कराए सघनि, हू त सिर्फ़ु फ़ैसिलो ॾेई सघनि था. फ़ैसिलो करणु अमल कराइण त वरी ॿियनि सरकारी इदारनि जो कमु हुजे थो. मिसाल आज़ाद जम्मू कश्मीर जे प्राइम मिनिस्टर खे हाई कोर्ट हुननि जी AJK जी नाहिल करार ॾिनो त को हाई कोर्ट जे चीफ जस्टिस साहिबु वञी को पाण थोरी हुनखे हुन इलेक्शन कमीशन खे चयो बाबा हिनखे नाहिल करे छॾियो, ख़तमु थी वई. यूसुफ रज़ा गिलानी लाइ चौधरी इफ्तिखार इलेक्शन कमीशन खे चयो त फ़ारिग करे छॾियो, फ़ारिग थी वियो. हाणे अगरि हीअ चवंदा इलेक्शन कमीशन फ़ारिग कयो, चवंदा सॉरी सर, त पोइ हाणे छा थिए. कॉल हिन सां गॾु इरफान मेमर कराची मां. जी मेमर साहब छा चवणु चाहींदा? छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैर ठीकु आहे? जी साईं. साईं मुंहिंजो सुवालु हाणे इहो हो त हाणे अॼु त ॻाल्हियुनि जो दौरु आख़िरी में ख़तमु थियो. मां सम्झां थो त सुप्रीम कोर्ट में रिपोर्ट साईं तव्हांजो आवाज़ ॻाल्हियुनि जो दौरु त पूरो थियो न. जी जी. जी असां रिपोर्ट जेको आहे सुप्रीम कोर्ट में जमा करायूं था जी फ़िलहाल इहे ख़तमु थियो. हाणे हुननि जा मुतालबा पंहिंजे हू ओड ते आहिनि, उहो ओड ते आहिनि. हाणे इंतज़ारु आहे सेप्टेंबर महीने जो, जंहिंमें सदर मुमलिकत जो टाइम टेन्योर पूरो आहे चीफ जस्टिस जो. उहो काज़ी साहिब इन ॻाल्हियुनि जे दौर खे न त ख़तमु ई था सम्झनि न. या अञा वरी छा ख़तमु न थी आहे साईं? साईं जेको ॻाल्हियूं हलियूं पियूं पाण में मुज़ाकरा ते ख़तमु न थिया न. जी जी ठीकु. हाणे वरी कहिड़ा? ठीकु साईं ठीकु. साईं अॻु में बि जेके बाख़बर माण्हू हुआ इरफान साहिबु, उन्हनि खे अॻु में बि कोई हिननि टॉक्स मां उमेदु न हुई, पर हिकिड़ी छा चइबो आहे हुजत तमामु थी रही. हिन ॻाल्हियुनि में ज़ाहिर हुनखे वारी नथो खाए. तव्हां चओ था सेप्टेंबर जो इंतज़ारु आहे त चीफ जस्टिस बि रिटायर थी वेंदा, सदर साहिब बि रिटायर थी वेंदा. साईं पर क्वेश्चन अगरि हाणे त मूंखे पाण इहो ॻाल्हाईंदे अजीब लॻे थो, हिन पार्लियामेंट जी मुदत 10 अगस्त ते ख़तमु थी वेंदी, ईअं न? यस ग़लति पियो चवां? न न ठीकु आहे, उहो त कयूं था 10 अगस्त. ठीकु आहे. 60 ॾींहंनि में इलेक्शन थियणो आहे. जी हा 10 अक्टूबर. 10 अक्टूबर. सेप्टेंबर में केरु रिटायर थिए पियो या न पियो थिए, उन सां फ़र्क़ु कहिड़ो थो पए? न उन सां फ़र्क़ु आउं सम्झां थो किथे फ़र्क़ु विझराए, पर उन फ़र्क़ु जो फ़ाइदो कीअं खणंदा? हा सिर्फ़ु CJ चेंज थी वेंदो एंड द प्रेसिडेंट, पर प्रेसिडेंट त नई पार्लियामेंट ई न हूंदी त वक़्ती प्रेसिडेंट केर बि थिए. ऐं सदर छा करे वेठो आहे इलेक्शन में? डेट न ॾींदो न. हा डेट न ॾींदो. डेट छा जी न ॾींदो? इलेक्शन्स जी. न सर डेट पोइ न ॾींदो त बसि पोइ त ठीकु आहे, पोइ त तव्हां 10 अगस्त ते हू बि न ख़तमु कंदा. एग्ज़ैक्टली उहो ई आहे. न पर मुदत ख़तमु थी वेंदी. हींअर त ॾिसो न, हींअर त हिकिड़ी बहस ड्रामोबाज़ी आहे त साईं चीफ मिनिस्टर परवेज़ इलाही छो टोड़े छॾी पंजाब असेंबली, KP असेंबली छो टोड़े छॾी. साईं उहो जस्टिस अतर बिन अल्लाह साहिबु जहिड़ो माण्हू चए पियो त पहिरीं त इहो जाइज़ो वठो त छो टोड़ी वई. चलो जेको बि थियो, हाणे 10 ते उनजी मुदत ख़तमु थी वेंदी पार्लियामेंट जी. अॼु सिंध असेंबली कल्ह ठाराह पास कयो आहे त 13 अगस्त ते शायदि सिंध असेंबली जी मुदत पूरी थींदी, त हुनखां कुझु न थींदो. 13 अगस्त 10 हू 10 आहे, सिंध शायदि 13, ख़बर न आहे छो 3 ॾींहंनि जो लेट छो थी. ख़ैर जेको बि थियो, छो जो ओथ डेट लेट खणंदा आहिनि न. ठीकु आहे, जेको ठीकु आहे 10, 12, 13, 14 जेका बि हिकिड़ी तारीख़ आहे एतिरी आहे. त सितंबर में अगरि ऐवान सदर ख़ाली थींदो त चेयरमैन सेनेट जेको आहे उहो वक़्ती सदर थी वेंदो. त तारीख़ त कंहिंखे ॾियणी कोन्हे, तारीख़ त अॻु में अची चुकी हूंदी. केयर टेकर्स खे 10 या 11 खां पोइ उते टेक ओवर करणु, मतिलबु असूली तौर ते
असेंबली टुटंदी त केयरटेकर गवर्नमेंट ईंदी जी हा ऐं केयरटेकर प्रेसिडेंट सेप्टेंबर में अची वेंदो सीजेट ॿियो फ़ाइज़ ईसा साहिबु अची वेंदो त फ़ाइज़ ईसा साहिबु छा उमेद लाइ वेठा आहिनि हुन मां 184 जे तहत सुओ मोटो न खणंदा जीअं हिननि खयो न खणंदा त उत्साह इलेक्शन जो छा तालुक आहे त पोइ टारींदा रहंदा जीअं टारींदा अचनि था छो जो 184 में सुओ मोटो खयल हो न तव्हां मूंखे इहो सम्झायो त छा तव्हां इहो चवणु चाहियो पिया त ॾहीं त पार्लियामेंट न टुटंदी न बसि पोइ त ठीकु आहे पोइ ठीकु आहे मूं हथु कया मूं बसि कई टेक्नोक्रेट बि त सेटअप अची सघे थो त बसि माना पोइ हलो पोइ बसि पोइ साल खनि हा पोइ मूं बसि कई अगरि ईअं चओ था त भई पोइ हिकिड़ी जीअं ही वेठो आहे नकवी साहिबु पंजाब में वेठो आहे या अलाए केरु केपी में वेठो आहे ईअं हिकिड़े बिना कानून बिना उसूल बिना आइन जे ईअं हुकूमतूं हलंदी रहंदियूं मूं बसि कई था थी सघे थो हाणे त आउं चवां थो मुल्क में सभु कुझु पहिरीं मूं सोचियो त कुझु शायदि न बि थी सघे थो हाणे सभु कुझु थी सघे थो कॉलर असां गॾु सैयद ज़ुल्फ़कार शाह राशिदी पीराकोट मां जी ज़ुल्फ़कार साहिबु छा चवणु चाहींदा काज़ी साहिब को गुज़ारिश करणी हुई पहिरियों इमरान खान जंहिंजे ख़िलाफ़ वधम एतमाद जी तहरीक मुंहुं थी त उन्हनि बि आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदे उहा न थियणु ॾिनी वरी हाणे वरी नवे ॾींहंनि में इलेक्शन थी छणी आहे जेका आइन मुताबिक़ उहे मौजूदा हुकूमत नथी नथी करणु चाहे हाणे इन जो छा नतीजो निकिरंदो मुल्क जे लाइ इहा सूरत हाल किथे वञी एंड कंदी अच्छा ठीकु आहे साईं उन ते ई राशिदी साहिबु काफ़ी ॾींहंनि खां यकी हणूं पिया मथो हणूं पिया त छा हिन जो मतिलबु ॾिसो अहिड़ो सीज़न अगरि अहिड़ो बुल ठाहे सियासतदान अॼु खां को 15-20 साल या 10 साल 15 साल अॻु ॾियनि हा त मिंट थी वञे सिस्टम वेड़िजी वञे हा हींअर मसइलो इहो आहे त डॉलर कोन्हे IMF सां वरी IMF जेको आहे उहो नथो करे सिंपल आसान सिंधी में उहो न पियो करे हिकिड़ा गेल आहे हिकिड़ा अजाया उनजा बहाना आहिनि हिकिड़ा अजाया फरमाइशूं आहिनि त ज़ाहिर आहे असीं हैंड टू माउथ आहियूं ऐं को मुल्क बि इन ऑर्डर कोन्हे जो हिते को इन्वेस्टमेंट थिए को डॉलर अचे को छा थिए को छू थिए त माशी हालत ऐं महांगाई तूफ़ान आहे इहो हिकिड़ो डपु त ॾिसो जेके माण्हू बि इक़्तिदार में हूंदा आहिनि ख़ैर असां वारनि खे घणी परवाह न आहे पर जेके डीपली सोसाइटी के जे बारे में सोचीनि था ऐं करंट्स ऑफ द सोसाइटी जे बारे में सोचीनि था ही जेतिरी महांगाई वधे पई केॾी महिल का चिड़िंग लॻी त ही को श्रीलंका थोरी आहे भाईजान 22 करोड़ अलाह माफ़ करे हिते छका सो हिन सॼी सूरत हाल में जेको राशिदी साहिबु जेको पुछण पियो चए सही त जेके सिस्टम खे फ़ारिग करण वारा हुजनि था सिविलियन सिस्टम खे उहो बि त 10 दफ़ा सोचींदा हूंदा न त भई पोइ सुभाणे हू कीअं हलाईंदा आहिनि किसे खे लेकिन कॾहिं कॾहिं हालतूं उते अची पहुचंदियूं आहिनि जिते हू बि धणी बि जेके वागधणी आहिनि या जेके मिलिट्री इस्टेब्लिशमेंट सोली सिंधी में हुननि जी बि सोच इहा हुजे थी भला ठीकु आहे छा कजे कॉलर सां गॾु धणी बख्शर सां गॾु मां जी ईशर साहिबु छा चवणु चाहींदा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम असां अलीगढ़ साहिब सां सुवाल आहे त तव्हां ख़बर 5 साल बरसातूं शुरू थियूं उन में सर्वे शुरू थी हुई जेका 75,000 गवर्नमेंट ॾियणो कयो वरी दुबारा बारिशूं शुरू थी वियूं जी ग़रीबनि खे अञा ताईं घर न मिलिया आहिनि के असरनि में वेठा आहिनि के तंबू ई वेठा आहिनि जी साईं इन एॾी महांगाई में बि अञा ताईं उन ॻाल्हि ते को बि अमल कोन थियो आहे जी साईं इन लाइ थोरो अलीगढ़ साहिब खे चओ थोरो आवाज़ उथारे ताकी ग़रीबनि जो भलो थिए दुबारा बारिशूं अची वञनि दुबारा सांगड़ ज़िले खे हींअर जी साईं माना इमरजेंसी राय ॾिनी वई आहे ठीक है साईं बेबी कॉलर जफर नकवी हैदराबाद में जी नकवी साहब क्या कहना चाहेंगे मोहतरम यासिर बरादर मेरे मोहतरम अली काजी भाई अस्सलाम वालेकुम अल्लाह सलामत रखे काजी साहब मैं यानी बस पता नहीं हो सकता ओवर सेंसिटिव होना भी बाज़ औक़ात सही होता है मेरा दिमाग आप सही कर लेते हैं कभी कभार कुछ एक्सप्लेन करके मुझे बड़ा अच्छा ये टाइम न्यूज मेरे दिल के और जान की सब वो एक बहुत बड़ा एक वो है ऑनर है सर मेरे ये थी काजी साहब कि क्या हम कई हजार साल पीछे नहीं चले गए जब इंसान आया था गारों में रहता था ताकतवर था और कोई कानून नहीं थे कोई रियासत नहीं थी जिसके पास लाठी थी पत्थर थे हथियार थे वो कमजोरों का गला दबाता था मैं समझता हो सकता है मेरी गलत फहमी हो कि पाकिस्तान वाहिद इस वक्त वो मुल्क है जहाँ कतन हम जो हजारों साल पीछे चले गए। मैंने आज देखा है टीवी पे कराची में एक नाबीना बेचारा मोहसिन
اس کے پاس ایک باریش گاڑی والا شخص گیا ہے گاڑی پہ مسجد میں اندر, اور اس نے اس سے فرمائش کی ہے کہ مجھے نعت سنائیے. وہ بیچارہ نعت سنانے کے دوران اس نے اس کا موبائل فون اٹھایا, چپ چاپ اس اندیکھا, اور وہ باہر نکلا گاڑی پہ بیٹھ کے. اس کے 35,000 میں نے دیکھا ابھی ٹی وی پہ. ہم سب کے سب کیا ہم کوئی جتھا بنائے ہیں, ہم بھی اکٹھے ہو جائیں, کسی تنظیم میں شامل ہو جائیں, کیا کون سا پلیٹ فارم استعمال کریں؟ سر دکھ ہوتا ہے. قاضی صاحب پلیز, آپ سے میرے بڑے اچھے مراسم ہیں اور آپ کا ایک بہت اچھا نام ہے, تھوڑا سا ہمارے ویورز بھی سن رہے ہیں, اس لائن کو لے کے ذرا آج تھوڑا ہائی لائٹ کیجیے. قاضی صاحب ظلم ہے سر, ہم ہزاروں سال پیچھے چلے گئے, ہم بحث میں ہی لگے ہوئے ہیں, بھوک سے بھی مر رہے ہیں, ہمارے طاقتور لوگ کھیل رہے ہیں, سپریم کورٹ سے کھیل رہے ہیں, آئل اتھارٹی اپنے ہاتھوں سے روند رہے ہیں ہم. سر بس تھینک یو سر, بہت ٹائم لے لیا, تھینک یو سر. ٹھیک ہے نقوی صاحب. साईं शर साहब पहिरीं चयो सांगड़ मां त बरसातूं पोइ मुआवज़ा बि न मिलिया, घर बि टुटा माण्हुनि जा. मूंखे साईं अहिड़ी का ख़ुशफ़हमी या ग़लतफ़हमी हुई कोन त मिलंदा. उहो ज़ाहिर इहे ऐलान थींदा आहिनि, पोइ कुझु के मिलिया हूंदा, पर अक्सरियत वीचारनि जी दाऊं हूंदियूं. ऐं वरी बि हींअर बरसाति थी आहे, हिन लाड़ वारी पटी ॾे बि थी आहे, सांगड़ वारी ही आहे, पर छा कयूं साईं. बसि इंतिहान असां ॻाल्हाए दंग कयो आहे. शर साहिबु मुंहिंजी आवाज़ सां अगरि मसइलो हल थिए त वरी गुज़ारिश कयूं था. सुप्रीम कोर्ट जा ऑर्डर नथा ॿुधनि. सो असीं गुज़ारिश करे सघूं था साईं, दुआ करे सघूं था तव्हांजे लाइ. नक़वी साहब, बेशक मामलात कभी कभी बहुत ही फ्रस्ट्रेशन और बहुत ही क्या कहें कि इश्तियाल जैसे आप आ रहे हैं इस वक्त, आपका गुस्सा बजा है. मुझे पता नहीं है कि हम पत्थर वाले दौर में चले गए नहीं गए, कि कुछ लोगों का ख्याल है कि उस वक्त भी कुछ ना कुछ नज़्म ज़ब्त था, कुछ ना कुछ मामलात थे, लेकिन बात वही थी कि जिसकी लाठी थी उसी की भैंस थी. तो अभी भी बात वही है कि जिसके पास, हमारे मुल्क में वैसे भी ऐसा हुआ है, ये नहीं है कि 75 साल में, इससे पहले जो है वो शेर और बकरी साथ पानी पीते थे और बहुत दूध की नहरें बहती थीं और सब कुछ होता था. इस तरह के जराइम नहीं होते थे जिस तरह आप बता रहे हैं कि नाबीन से मोबाइल छीन के ले गए. ये सब कुछ दरंदगियाँ, हैवानगियाँ, और जिसकी ताकत है वो ताकतवर मज़लूम को दबाता रहा है, ज़ालिम, ये सब ऐसा नहीं कि 75 साल ये कोई पहली दफ़ा हम ये देखें. लेकिन सिविलियन दौर में कहीं ना कहीं कुछ मामलात को ग़िलाफ़ में लपेटा जाता था, कुछ ज़रा रख रखाव, कोई बात, कोई हदें मुकर्रर होती थी. लेकिन वो हमने देखा गुज़िश्ता कुछ सालों में कि इस बुरी तरह से वो जो रेड लाइंस थी वो इस बुरी तरह से पामाल हुई हैं, और रेड लाइंस अब कहीं पे भी कोई लाइन ही नहीं है, अब कोई हद या पैमाना नहीं रहा. फ़र्क ये हो गया है, ऐसा नहीं कि पहले नहीं था हमारे पास. बिल्कुल ऐसे जैसे अब कहते हैं कि क्लाइमेट चेंज की वजह से हमारे पास शिद्दत जो है गर्मी की बढ़ेगी क्योंकि ग्लोबल वार्मिंग हो रही है. तो इसका मतलब ये नहीं कि हमारे पास 10 साल 20 साल पहले गर्मी नहीं पड़ती. आप हैदराबाद के हैं, मैं हैदराबाद का रहा हूँ, बहुत शदीद गर्मी होती थी, लेकिन अब उससे कुछ इजाफा होता चला जा रहा है. और अब जब कहते हैं कि ग्लेशियर्स भी मेल्ट हो रहे, लंबी बात, मुख्तसर ये कि जैसे मौसम अपनी हदें, वो भी इंसान की अपनी ही गफलत और इंसान ने जो इस माहौलियात के साथ किया है, ऐसे इधर भी जो हो रहा है. सिर्फ दुख ये है इसका, हम एक ये कि हम मायूसी की बात भी सोच सकते हैं, और एक इसका एक मुस्बत रुख भी है सोचने का कि ये जो गंद बला पर खड़ा हुआ 75 साल का एक स्टेटस को था, एक अशराफिया ने, एक एलीट क्लास ने एक अपना स्टेटस को बनाकर कभी मैं कभी तुम, मतलब एक खेल चलता रहा मुख्तलिफ इदारों का भी, मुख्तलिफ सिविलियंस पॉलिटिशियंस का भी. ये अब जो है वो स्टेटस को टूट रहा है. वो सारी ये अब वही बात होती है ना कि ये अब खुद ये जो क्लब था, एलीट क्लब था, अशराफिया क्लब, अब इसमें लोग वही, हम तो कभी भी उस क्लब के अंदर आम आदमी नहीं जा सका कि अब ये खुद एक दूसरे को नोच रहे हैं, खुद एक दूसरे के कपड़े फाड़ रहे हैं, खुद एक दूसरे को दुनिया को दिखा रहे हैं कि हम लोग क्या हैं अंदर से. तो इसका तो अमूमन कहते हैं कि एक बोसीदा इमारत की जगह एक बेहतर इमारत बनाने के लिए पहले उस बोसीदा इमारत का गिरना ज़रूरी है. तो अगर ऐसे ही मैं अपने आप को और आपको भी ज़रा मुतमईन करने के लिए कह दूं कि चले हम यूँ सोच लेते हैं, वैसे तो ये कोई, लेकिन वो दिल को खुश रखने के लिए गालिब वाली बात है कि शायद ये बोसीदा इमारत गिर रही है और शायद इस पर अब
कल कोई अच्छी और एक मजबूत और एक उसूलों पर मबनी इमारत खड़ी होगी तो शायद हमारी आने वाली नस्लें कुछ बेहतर देख लें। कॉल नज़र अब्दुल गफूर काके पुटो नवाब शामा जी काके पुटो साहब छा चवणु चाहींदा? साईं सालिगुम काज़ी साहब यासिर साहब ऐं पूरे सथ खे सलामत। ऐं कुझु ॾींहंनि खां मां तव्हांजो प्रोग्राम न ॾिसी सघियुसि, अॼु मां ॾिसी रहियो आहियां। काज़ी साहब जिन फरमायो त वाकई जेको हिन मुल्क में कुझु बि थी सघे थो, पर असां बि जेको आहे सो इन पाकिस्तान जे क़याम खां वठी काज़ी साहब खां मुंहिंजो सुवालु आहे त अहिड़ो तमाशो तव्हां कॾहिं ॾिठो जंहिं त ॿार बि खिलनि त हीउ जेको सेंसिस वारो जेको आहे आदमशुमारी जो मामिलो आहे त हिकिड़े धक में जीअं छकिरान खेॾिबी आहे 5 लख वधी विया 10 लख न अॻूणो जेको आहे सो चए थो न 10 लख न 15 लख डेली, वरी जेको आहे सो 50 लख खपनि, करोड़ खपनि। हीउ साईं छा तमाशो आहे? तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में अहिड़ो तमाशो ॾिठो? इन ते थोरो तबसरो कंदा, महिरबानी। ठीकु आहे काके पुट साहब। कहिड़ी 15 लख करोड़ छा जो? साईं सेंसस वारो, सेंसस वारी ॻाल्हि कंदा पिया। सही माना कीअं हिकिड़ी सिंधी चवणी आहे, मूंखे पूरी यादि नथी अचे, मूंखे कॾहिं कॾहिं त हेड़ी ॾिठीसीं, हेड़ो न ॾिठोसीं। अलाए ईअं कुझु आहे, शायदि हेड़ो को अहिड़ो हिकिड़े पखी जो नालो बि आहे त उहो कुझु ईअं आहे, केरु मूंखे दोस्त करेक्ट करे, हेड़ी ॾिठीसीं हेड़ो न ॾिठोसीं, समथिंग टू दैट इफेक्ट आहे। त साईं वॾा गंद ॾिठासीं, वॾा अछी ॾाढ़ी कईसीं, सभु तमाशा ॾिसी ऐं तमामु वेझो खां बि ॾिठोसीं, परे खां बि ॾिठोसीं, पर हेड़ो न ॾिठोसीं। हीउ जेको थिए थो डिजिटल सेंसस थियो आहे, सेंसस आहे, हीउ सभु कुझु ब्रेक डाउन आहे लॉ एंड ऑर्डर जो। हीउ जेको छा यार बम्पर क्रॉप लहे पई ऐं कणक अटो महांगो थिए पियो, मतिलबु यू नेम इट। छा थिए पियो, कीअं थिए पियो, करप्शन जो बाज़ार उरूज ते आहे, एजुकेशन जी मामला तव्हांजे साम्हूं आहिनि। जी हा जी हा। ऐं त ॿ सवाल ज़हन में, हिकिड़ो त जॾहिं बि असां वटि कॉन्स्टिट्यूशनल वर्सिस अनकॉन्स्टिट्यूशनल स्टेप्स जूं ॻाल्हियूं आयूं आहिनि त उमूमन अहिड़नि मामलात में जिन साइड ते इस्टेब्लिशमेंट हूंदी आहे उहा साइड खटंदी आहे। अगरि इस्टेब्लिशमेंट न्यूट्रल आहे फॉर द सेक ऑफ न्यूट्रलिटी, मतिलबु कंप्लीटली न्यूट्रल आहे, मतिलबु अज़्यूम कजे त पोइ छा गवर्नमेंट निकिरी ईंदी ॿाहिरि विक्टोरियस या फिर कोर्ट्स? ऑब्वियसली न ऑब्वियसली मतिलबु हिन में जेका अगरि तव्हां फतह चओ पिया, अगरि को त छा अदालत छा थी करे सघे? ऑर्डर पास करे घर हली वेंदी, जीअं 14 मई जी ऑर्डर आहे, बसि नथा मञो। त हिन में तव्हां एग्ज़ीक्यूटिव खां कीअं था खटे सघो? एग्ज़ीक्यूटिव ॾिसो न, जॾहिं मार्शल लॉ लॻंदी आहे त छा थींदो आहे? त एग्ज़ीक्यूटिव पावर्स असांजी मिलिट्री इस्टेब्लिशमेंट वटि अची वञनि था न। जी हा, पुलिस जेका पहुती वञी वोट ऑफ नो कॉन्फिडेंस जे ॿाहिरि वञी, माना पुलिस उहा बि त कोर्ट ऑर्डर्स ते पहुती हुई न। उन महिल ॿुधा पई न कोर्ट या ऑर्डर्स, उन वक़्तु एग्ज़ीक्यूटिव त ॾिसो न, उन महिल जीअं इमरान ख़ान जी जॾहिं हू वोट ऑफ नो कॉन्फिडेंस खे राति जो 12 बजे हिन अदलिया जेको आहे सुप्रीम कोर्ट राति जे 12 बजे लॻाए करे चयो त हीउ नथो थी सघे, हीउ जेको नो कॉन्फिडेंस जेको वोट ऑफ नो कॉन्फिडेंस क्वाश कयो इमरान खान असेंबली तोड़ण जो जेको फ़ैसिलो इमरान खान कयो, सुप्रीम कोर्ट चयो नथो थी सघे। उन महिल एग्ज़ीक्यूटिव मञी वरितो, न मञे त छा? जीअं हाणे नथी मञे एग्ज़ीक्यूटिव त छा थी करे सघे अदलिया? सो अगरि तव्हांजो सोली सिंधी में सुवालु इहो आहे त केरु खटंदो, त सही खटण ॾींदो सरकार। इहो बि ॾिसणो ॾिसो न, हीउ जेको बार बार चवनि था, असीं अॼु ख्वाजा आसिर चयो त जस्टिस मुनीर खां वठी जेको फुल कोर्ट कमेटी ठाही वञे, पोइ सॼी क़ौमी असेंबली हाणे जुडिशरी बैशिंग शुरू थींदी, पोइ हीअं घटि सफ़ा बसि अलाए कहिड़ी गुफ़्तगू हींअर बि थिए पई, अञा थींदी। ठीकु थियणु खपे। मतिलबु साकिब निसार जहिड़ा जज जेके आहिनि यार, मतिलबु वॉट वॉज़ ही डूइंग, ऐं हींअर छा थो करे? ख़ैर हींअर त हू हिकिड़ो हू आहे, यानी माण्हुनि ते ईअं ई छापा हणे पियो। सो अहिड़ा असां वटि जुडिशरी में तमाशा, जुडिशरी वटि बि घटि न आहिनि। लेकिन आउं इहो चाहियां थो त ॾिसो, जस्टिस मुनीर जी कारकर्दगी या जस्टिस साकिब निसार जी कारकर्दगी, अॼोका जज उहो छो उनजो जवाबु ॾियनि, एग्ज़ैक्टली छो ॾियनि, ऐं छो उनजा ज़िम्मेवार आहिनि? मिसाल सुभाणे बंदियाल साहिबु ईंदो ऐं काज़ी फ़ाइज़ ईसा साहिबु ईंदो, काज़ी फ़ाइज़ ईसा साहिबु पंहिंजे कॉल फेल लाइ जवाबु ॾियो हूंदो न। बंदियाल साहिबु चए त ईअं काज़ी साहिब खां पोइ जेको ईंदो। सो
ही को हू थोड़ी आहे त यार तुंहिंजे वॾे कयो त तूं जवाबु ॾे, इहो कहिड़ो आर्ग्यूमेंट? हर प्राइम मिनिस्टर ईंदड़ प्राइम मिनिस्टर जो जवाब दे आहे। न आहे न। इमरान खान जा जवाब ॾियो। इमरान खान जो जवाब दे जेको आहे, छाकाणि त शहबाज शरीफ़ आहे, छाकाणि त हू वज़ीर आज़म हो, हाणे तूं वज़ीर आज़म ई, तूं हुन जा जवाब ॾे, इहो थोरी थींदो। अजीब ग़रीब गुफ़्तगू आहे। ऐं नंढी हिकिड़ी ॻाल्हि रखी त इंडिया हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे जंहिंमें मिलिट्री कंटोनमेंट्स खे ख़तमु करे मिलिट्री स्टेशंस क़ाइमु करणु वञे थो पियो। कंटोनमेंट जा एरिया जेके आहिनि उहे म्यूनिसिपालिटीज़ खे थो ॾिए। माना ही हुते जे कंटोनमेंट बोर्ड्स आहिनि उहे ख़तमु था थियनि। असीं इंडिया में थी सघे थो। पोइ छा हुननि जा ही जेके मतिलबु ही जेके ज़मीनूं अरबे खरबेन जूं इहे सिविलियन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन यस ॾिसो थी सघे, इहो उते थी सघे थो। जी हा जी हा, पाकिस्तान में उम्मीद न लॻाए। तव्हां छो था पाकिस्तान, मां रुगो एतिरो चयो हुते थी सघे थो, बसि हिते ॻाल्हि खुटायूं था न। ऐं असांजी रिक्वायरमेंट्स बि आहिनि हुननि जी। जी हा जी हा जी हा, ठीकु आहे। वरी महिरबानी अथव नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो। वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। दौर में